जेकबाबाद लॻे इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो एडीसी कॉलोनी में घर अंदर पेटी मां ॿिनि भाइरनि जा लाश हथ कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? मां ॿुधाईंदो हलां त जेकाबाद जे एडीसी कॉलोनी में उन में जेको आहे उते हिकु इंतिहाई अफ़सोसनाक जेको आहे उन एडीसी कॉलोनी में वाक़ियो उते जेको आहे अहिड़ो जेको आहे ॾुख जो पेश थियो आहे। उन में एडीसी कॉलोनी में हिकु घरु आहे, उते जेको आहे अंदरि पेटी में ॿ मासूम ॿारड़ा सका जेके भाइर आहिनि उन्हनि जा लाश अंदरां जेके आहिनि पेटी मां उतां कढाया विया आहिनि। जंहिंमें 10 सालनि जो आहे वसीम मीराणी, उन सां गॾु ग़ुलाम शबीर मीराणी, इहे ॿई सका जेके आहिनि भाइर हुआ। उन्हनि जा लाश जेके आहिनि अंदरां पेटी मां जेके आहिनि घर भाती जेके आहिनि उन्हनि कढाया आहिनि। होॾां जेके उन घर जा जेके उन्हनि जा भाती आहिनि उन्हनि जेको आहे शक ज़ाहिर करे जेको आहे उन्हनि ॿुधायो आहे त असां जेके मासूम ॿारनि खे क़तल करे या उन्हनि खे घुटा ॾेई अंदरि पेटी में जेको आहे अंदरि उछलाए करे उन पेटी जो पुड़ बंदि करे जेका उनखे अंदरि उछलाया आहिनि। होॾां जेके आहिनि हद जी जेका पुलिस सिविल लाइन आहे उनजो चवणु आहे त असीं हिन मामले जी जांच करे जिन क़तलु कयो आहे उन ताईं जेका आहे असांजी कोशिशि जेका आहे पहुचण जी उहा हिन वक़्तु जारी आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।